कंबर पुलिस पीटीआई कारकुन खे गिरफ़्तार करण लगी है। पीटीआई कारकुननि जे घरनि ते छापा हणी 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार कयलनि में पीटीआई ज़िले अॻवान सदाम गोपांग ऐं पीरल गोपांग शामिल आहिनि। वधीक कारकुननि अॻवाननि जे गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी आहिनि। अहम ख़बर है, कंबर पुलिस भी पीटीआई कारकुननि खे गिरफ़्तार करण लगी है। पीटीआई कारकुननि जे घरनि ते छापा हणी 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार कयलनि में पीटीआई ज़िले अॻवान सदाम गोपांग ऐं पीरल गोपांग शामिल आहिनि। वधीक कारकुननि ऐं अॻवाननि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी आहिनि। अहम ख़बर है, कंबर पुलिस भी पीटीआई कारकुननि खे गिरफ़्तार करण लगी है। पीटीआई कारकुननि जे घरनि ते छापा हणी 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद है कंबर खां हाकिम ख़ास केली। जी हाकिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, कंबर शहजादकोट जी पुलिस जेकी आहे त उहा पीटीआई कारकुन खिलाफ़ जेकी आहे उहे कार्रवाइयूं करे छॾियूं आहिनि ऐं कार्रवाइयूं कंदे जेको आहे उन्हनि जे कारकुननि जे जेको आहे पीटीआई जे कारकुननि जे घरनि ते जेके आहिनि उहे छापा आहिनि। जेको आहे त हिन वक़्त ताईं जेको आहे त 3 ॼणनि खे जेको आहे पीटीआई जे ज़िले अॻवान आहे सुदाम गोपांग ऐं पीरल गोपांग ऐं हिकु ॿिए खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त वधीक कारकुननि जे जेका मुख़्तलिफ़ जेके कारकुन आहिनि उन्हनि जे घरनि ते जेके आहिनि ऐं उन्हनि जा जेके अॻवान आहिनि उन्हनि जे घरनि ते जेके आहिनि गिरफ़्तारियुनि जे लाइ पुलिस जूं जेके आहिनि उहे कार्रवाइयूं जारी आहिनि ऐं पुलिस जा जेके आहिनि उहे जेके मुख़्तलिफ़ गाॾियूं जेके अदालतनि जी सूरत में जेके आहिनि त उहे कारकुननि जे घरनि ते चढ़ाइयूं करे ऐं उन्हनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ जेके छापा हणी रहिया आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।